नाजिया शागिर तंज़ीम निशात जमायत लोहारी शरीफ यूनिट सिटी बदीन ऐं निशात एजुकेशन इम्प्रूवमेंट प्रोग्राम जी सहकार सां यूनिट सिटी बदीन में हिकु प्रोग्राम बउनवान हाउ टू गेट फॉरेन स्कॉलरशिप ते यूनिट सदर ऐं नेब जे मेंबर फैज़ुल्ला काज़ी जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंजी कार्रवाई यूनिट प्रेस सेक्रेटरी अब्दुल सलाम अरबाब हलाई। हिन प्रोग्राम जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक सां थियो। करीम बख़्श जूणे जो तिलावत कलाम पाक सां हिन प्रोग्राम जो आगाज़ कयो। हिन प्रोग्राम जा लेक्चरार यूनिट सदर ऐं नेब जे मेंबर फैज़ुल्ला काज़ी साहब जिन हुआ, जंहिंमें लेक्चर में फॉरेन स्कॉलरशिप जे बारे में ॿुधायो ऐं उन सां गॾु फॉरेन यूनिवर्सिटीज़ जे हवाले सां ऐं स्कॉलरशिप्स कीअं हासिलु कजनि ऐं यूनिवर्सिटीज़ में दाख़िलाऊं कीअं वठिजनि ऐं यूनिवर्सिटीज़ जे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जे बारे में ॿुधायो। हिन प्रोग्राम में यूनिट नायब सदर नबी बख़्श दोदो जूणे जो, यूनिट जॉइंट सेक्रेटरी दानिश शुजा मोहम्मद टालपुर, यूनिट फिनांस सेक्रेटरी इलाही बख़्श जूणे जो, यूनिट प्रेस सेक्रेटरी अब्दुल सलाम अरबाब ऐं उन सां गॾु यूनिट तलहार जे सदर मोहम्मद फराज़ टालपुर ख़ुसूसी शिरकत कई। आख़िर में अब्दुल सलाम अरबाब दरगाह आलिया लोहारी शरीफ जी दस्तूरी दुआ शरीफ सां हिन प्रोग्राम जो इख़्तिताम कयो। रिपोर्ट अब्दुल सलाम अरबाब सिटी बदीन।